लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। संत न छाड़े संताई, जो कोटिक मिले असंत। चंदन गूंगा बैठिया, तऊ शीतलता न तंजंत। संत सजनता ऐं भलाईअ जो स्वभाव कोन छॾंदो आहे, भले उनखे को दुष्ट मिली वञे। चंदन जे वण ते नांग हूंदा आहिनि, पोइ बि हो पंहिंजी शीतलता कोन छॾंदो आहे। ईअं ई असां सिंधियुनि खे झूलेलाल साईंअ जे दर ते ई रहणो आहे, पोइ भले ही केतिरा बि पंथ अची वञनि। 28 सवाल जो सही जवाब आहे सी। योगी चरपत नाथ गुरु गोरखनाथ जो चेलो आहे। सवाल 29। अंबाबाई जे पहिरें जन्म जो नालो छा आहे? ए चंपा, बी ज्योति, सी लता, डी राधा। इन सवालनि जो जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके बि कमेंट बॉक्स में जवाब लिखनि पिया, उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि। लाल झूले लाल झूले लाल झूले।